अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वलक़द अख़ज़ल्लाहु मीसाक़ बनी इस्राईल वबअसना मिनहुम इस्नई अशर नक़ीबा वक़ालल्लाहु इन्नी मअकुम लइन अक़मतुमुस्सलाता व आतयतुमुज़्ज़काता व आमनतुम बिरुसुली वअज़्ज़रतुमूहुम वअक़रज़्तुमुल्लाह क़र्ज़न हसना लउकफ़्फ़िरन्न अन्कुम सय्यातिकुम वलउदख़िलन्नकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हारु फमन कफ़र بعد ذلك منكم فقد ضل سواء السبيल। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां किरोड़ा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मोमिननि मुसलमाननि सां मुख़ातब थींदे फरमायो हो त अल्लाह ताला जे नेमतुनि खे यादि कयो, ख़ुसूसन उहे नेमतूं जेके ख़ासि तव्हांजे मथां थियूं जो दुश्मन मके जा मुशरिक सभु गॾिजी करे तव्हांखे ख़तमु करणु चाहिनि पिया। हर नए साज़िश सां हर नए फितने सां तव्हांखे नाकाम करणु चाहिनि पिया, पर उन्हनि जे हर हिकु साज़िश हर फितने खे मूं नाकाम कयो, जंहिंजो मजमूई लफ़्ज़ अल्लाह ताला ईअं फरमायो इज़ हम क़ौमुन अन यबसुतू इलैकुम ऐदियहुम, हिकु क़ौम तव्हांजे तरफ़ बुरे इरादे सां हथु वधायो, फ़कफ़ ऐदियहुम अन्कुम, पोइ असां उन्हनि जे हथनि खे मरोड़े छॾियोसीं। इहो एहसान अल्लाह ताला जे ज़ात जो। पोइ हाणे अॼोकिन आयतुनि जे अंदरि अॼोकी आयत जेका तिलावत कई वई सिपारो 6 सूरत माइदा रुकू 3 आयत नंबर 12। अल्लाह तबारक व तआला हिन आयत जे अंदरि बनी इसराइल जे माण्हुनि सां मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में जेको मुआहिदो उन्हनि खां जेको वाइदो ऐं वचन वरितो हो उन जो बयानु क़ुरान पाक जे हिन आयत में कयो वियो आहे। त इन मुआहिदे जे ज़रिए सां उम्मत मुहम्मदीअ सां बि हिकु क़िस्म जो ॼण त मुआहिदो थी वञे त जीअं हू असांजे अहकामनि जा पाबंद हुआ ऐं पोइ असांजे अहकामनि जे पाबंदी करण खां पोइ उन्हनि जे मथां जेके असां इनाम ऐं नवाज़िशूं कयूं, तव्हां पाबंद थियो त पोइ तव्हांजे मथां बि साॻाई इनाम ऐं इकराम नवाज़िशूं थींदियूं। पोइ मुआहिदो ज़रा हिन तरह हो जो अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम जे तरफ़ वही मोकिली। मूसा अलैहिस्सलाम त तूर सीना जबल ते वञी करे अल्लाह ताला सां सिधो संवाद कलाम थींदो। अल्लाह ताला फरमायसि त पंहिंजे क़ौम जे माण्हुनि खे चयो त तौरात जी मुकमल तरह सां पासदारी कनि, चङे तरह सां तौरात जे मथां अमल कनि। मूसा अलैहिस्सलाम क़ौम जे माण्हुनि ॾांहुं आयो, क़ौम जे माण्हुनि नाफ़रमानी कई, चयो न वरितो। छा चयूं त अल्लाह तबारक व तआला असांखे पाण चए त पोइ हाणे एॾी हैसियत वारा थी विया जो चवनि था अल्लाह ताला असांखे पाण चए त पोइ चलो। अल्लाह तबारक व तआला वरी मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो चङो भला हिननि मां चङा मुअज़्ज़ज़ माण्हू चूंडे अचो, मां भला हुन सां पाण ॻाल्हायां। मूसा अलैहिस्सलाम चूंडिया, फलाणा तूं बि ईअं के 70 माण्हू चूंडे वियो, सभु तूर सीना जबल ते मूसा अलैहिस्सलाम सां गॾु। अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम जे रूबरू सभिनी खे चयो त वाह तौरात मुंहिंजो किताब आहे, मूसा अलैहिस्सलाम मुंहिंजो सचो पैगंबर आहे, हुनजी ताबेदारी कयो। हिननि ॿुधो कननि सां आवाज़,
पर चवण लॻा त इहो आवाज़ त ॿुधूं था हले कंहिंजो आहे, पर ॾिसूं त कोन था। असां जॾहिं ॾिसूं त पोइ न न न न फ्री आहे। जॾहिं असां पाण अलाह ताला जे ज़ात खे ॾिसूं त पोइ हाणे ॾिसण वारो मुआहिदो त मूसा अलैहिस्सलाम बि इहा तमन्ना कई, पर उहो बि कोन ॾिसी सघियो। क़ुर थो फरमाए त मूसा अलैहिस्सलाम बि बेहोश थी वियो। हाणे हीअ क़ौम हुनजी किथां ॾिसी सघंदी? अलाह तबारक व तआला रब जे ज़ात खे तजल्ली, रब तबारक व तआला खे जलाल जॾहिं आयो, अलाह ताला पंहिंजी तजल्ली नूरानियत जी उछलाई कड़काट हिकिड़े विझ वञी इन्हनि खे वरितो त हे सभु ऊंधे मुंहुं थी करे किरी पिया। 70 माण्हू ई मरी विया। एॾी वॾी गुस्ताखी। पैगंबर खे चयो त अलाह ताला असांखे पाण चए त पोइ चलो वरी तव्हां सां असां ॻाल्हाए, तव्हांखे चयो आहे त वरी चओ था त ॾिसूं हाणे अखियुनि सां त पोइ एतिरा मौत भरो। कड़काटी हिकिड़ो थियो, बिजलीअ जो, खिवण जो, सभु मरी विया। वरी मूसा अलैहिस्सलाम एहतिजाज कयो, अलाह साईं हाणे मां क़ौम जे माण्हुनि ॾांहुं कहिड़ो मुंहुं खणी वेंदुसि? मूंखे चवंदा त चूंडे चूंडे वरी असांजा माण्हू वठी माराया आहिनि, हाणे त वेतर सिधू कंदा। जे मारणा हुजई त पोइ उते मारी, हिते त न मारी आहे न। अलाह ताला जे ज़ात सां मूसा अलैहिस्सलाम जी इहा हुज्जत पैगंबराणी मोहबत वारी। अलाह ताला फरमायोसि वरी हिनखे ज़िंदा था कयूं। वरी उहे 70 माण्हू ई जहिड़ा थिया। वरी मूसा अलैहिस्सलाम सां गॾिजी आया क़ौम जे माण्हुनि ॾांहुं। पोइ क़ौम जे माण्हुनि खे चयूं त मां मञियो, असांखे पाण अहिड़ो बाहि जो बिजलीअ जो झटको लॻो आहे, मरी जहिड़ा थी आया आहियूं, असां मञियो न त छोरा मरंदऊं। अच्छा माण्हुनि खे ईअं चयूं, माण्हुनि चयो भला पोइ हलो अलाह ताला छा चयो त छा कयूं? अलाह ताला जो फरमाए न मूसा अलैहिस्सलाम जी ताबेदारी कयो, तौरात खे मञियो, पर जेतिरो थी सघेव वरी बि लफ़्ज़ में पंहिंजे तरफ़ खां मिलायूं, जेतिरो थी सघेव वधि खां वधि पोइ बि सफ़ा निकमा न थी वियो, ईअं पंहिंजा लफ़्ज़ हुन में मिलायूं। त बि क़ौम जे अंदरि उहा ईमानदारी न आई। हिननि जे ॻाल्हियुनि मां तासुर क़ौम में ओड़ो न वियो। नतीजतन इहे मामला पिया हलिया मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम जे नाफ़रमानीअ जा। अलाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो त क़ौम जे माण्हुनि खे गॾु कर। ऐं क़ौम सॼी जो सॼी मूसा अलैहिस्सलाम जी 12 कबीलनि में हुई। 12 कबीला मूसा अलैहिस्सलाम खे अलाह से फरमायो, 12 कबीलनि मां हर हिकु क़ौम, हर हिकु कबीले जो अॻुवान खणी अच। साईं खयासीं, 12 माण्हू उहे अॻियां आया। पोइ जेको सरदार क़ौम जो हुयो उनखे ज़िमेदारी ॾिनी वई त बाबा तव्हां 12 ॼणनि सां असां मुआहिदो था कयूं, ज़बान था कयूं, वाइदो था कयूं, गोया के तव्हां निमाज़ पढ़ंदव, ज़कात ॾींदव, अलाह ताला जे समूरनि रसूलनि खे मञींदव। छो त मूसा अलैहिस्सलाम खां पोइ फौरन बनी इसराइल जे अंदरि खोड़ सारा पैगंबर अचणा हुया। पैगंबरनि खे मञींदव ऐं उन्हनि जी वसार नुसरत मदद कंदव। ऐं जेके मिसकीन ग़रीब मोहताज हुजनि या दीनी मामलात में जिते ख़र्च करणो पवे उते ख़र्च कंदो। इहो सम्झो त अलाह ताला खे तव्हां कर्ज़ु ॾिनो, अलाह ताला तव्हांखे उहो ॾियणो चवणो करे ॾींदो। इहे 5 कम ॾिना हुया, निमाज़ पढ़ो, ज़कात अदा कयो, समूरनि पैगंबरनि ते ईमान आणिजो, मञिजो सभिनी खे त सचा पैगंबर आहिनि, उनजी मदद कजो, दीन जे मामलात में ख़र्च कजो, अलाह ताला तव्हांखे इहो कर्ज़ तौर ते वापसि करे ॾींदो। 5 कम तव्हां सां वाइदो आहे, इहे 5 कम तव्हां कजो, पोइ असां बदिले में तव्हांजो सभु नेकियूं मिटाईंदासीं। नेकियूं जेके आहिनि सभु वधाईंदासीं, गुनाह सभु मिटाईंदासीं, ॾोही साफ़ करे छॾींदासीं। नेकियूं तव्हांजो वधाईंदासीं, गुनाह सभु धोअंदा वेंदासीं, बुरायूं बुछड़ायूं मिटाईंदा, धोअंदा, साफ़ कंदा वेंदासीं, माफ़ कंदा वेंदासीं। दुनिया में इहो मामिलो हूंदो ऐं आख़िरत में तव्हांजे लाइ जन्नत जा ज़बरदस्त बाग़ात हूंदा, जिन बाग़नि जे हेठां नहरूं पियूं वहंदियूं। इहो वाइदो आहे तव्हां सां। हाणे तव्हां 12 कबीलनि जे सरदारनि सां इहो वाइदो कयोसीं, हर हिकु सरदार पंहिंजे क़ौम जो ज़िमेदारी खणे, जंहिं बि ज़िमेदारी निभाई हुन सां इहो वाइदो आहे। पर फमन कफ़र बाद ज़ालिक मिनकुम, अॼु इन वाइदे करण खां पोइ जेको तव्हां मां केरु फिरियो, नाफ़रमानी कई जंहिं, यादि रखो पोइ रस्ते तां हटियल आहे। जेको रस्ते तां हटी वियो पोइ हुन खां हिसाब असांजी मर्ज़ी आहे, कहिड़ी बि तरह सां कयूं, सख़्तीअ सां कयूं, नरमीअ सां कयूं,
दरगुज़र कयूं उन वक़्तु ई पकिड़े करे तिन खे सज़ा ॾेई छॾियूं, असांजी मर्ज़ी आहे। यादि रखो असांजो वाइदे तां फिरी वियो, पोइ रस्ते तां भिटकियल सॾिबो, भिटकियल सां असांजी मर्ज़ी आहे, असां जीअं बि मुआमिलो कयूं। इहो अलाह ताला उन वक़्तु मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम बनी इसराईल जे माण्हुनि मां 12 माण्हू अॻुवाण चूंडे उन्हनि सां इहो वाइदो कयो। अल्लाह ताला इन वाइदे खे क़ुरान पाक जे अंदरि बयानु फरमायो आहे। तवजो कजो, अल्लाह से फरमायो वलक़द अख़ज़ल्लाहु मीसाक़ बनी इसराईल। अल्लाह तबारक व तआला वचन वरितो, वाइदो वरितो बनी इसराईल वारनि खां। वबअसना मिनहुम मुस्नई अशर नक़ीबा। अल्लाह से फरमाए तो असां उन्हनि मां चूंडियासीं 12 सरदार। वक़ाल अल्लाहु इन्नी माकुम, अल्लाह ताला उनखे ईअं बि फरमायो इन्नी माकुम, मां तव्हां सां गॾु आहियां। ये 5 कम रुगो कयो, मां तव्हां सां गॾु आहियां, जीअं तव्हां चयो तीअं कंदासीं, हर हाल में तव्हांजो साथ हूंदो। साईं कहिड़ा? लइन हक़मतुमुस सलात, जेकॾहिं तव्हां नमाज़ क़ाइमु कई, व आतैतुमुज़ ज़कात, सभिनी जे मथां बि न, जेके मालदार हूंदा उन्हनि जे मथां ज़कात फ़र्ज़ ज़कात अदा कई तव्हां। व आमनतुम बिरुसुली, मुंहिंजे रसूलनि खे जेकॾहिं तव्हां सचो पैगंबर करे मञो। व अज़रतुमुहुम, ऐं उन्हनि जी तव्हां वक़्त ते नुसरत मदद बि कई, ताउन बि कयो उन्हनि जो। व अक़रज़तुमुल्लाह क़र्ज़न हसना, ऐं तव्हां कर्ज़ ॾिनो अल्लाह ताला खे सुहिणो कर्ज़। ॾिसो अल्लाह ताला इंसान खे सम्झाइण जे लाइ केॾा वॾा लफ़्ज़ फरमाइनि। हाणे अल्लाह ताला खे त कंहिं बि शइ जी ज़रूरत कान्हे, कंहिं बि शइ जी ज़रूरत कोन अथसि। सॼी काइनात जी बादशाही हुनजी आहे, हुनखे कहिड़ी शइ थी खपे भला? लफ़्ज़ अहिड़ा प्यारा भरिया फरमाई, मुंहिंजे ई मख़लूक़ात में, मुंहिंजे ई इंसाननि में, बाननि में, मुंहिंजे ई हिकमत तहत, कानून तहत हिकिड़ा अमीर हूंदा, हिकिड़ा ग़रीब हूंदा, हिकिड़ा सुलक्षणा हूंदा, हिकिड़ा बदलक्षणा हूंदा, हिकिड़ा सुहिणा सेवता हूंदा, हिकिड़ा कावड़ा कोजड़ा हूंदा, हिकिड़ा लूला लंगड़ा अंधा मंडा हूंदा, हिकिड़ा सॼा हूंदा, हिकिड़ा अमीर हूंदा, हिकिड़ा ग़रीब हूंदा, हिकिड़ा कहिड़ी ज़बान जा हूंदा, के कहिड़ी ज़बान जा हूंदा। खिले लेखे अल्लाह से फरमायो जेके मालदार आहिनि उन्हनि जे मथां असांजो इहो हुकुम आहे त जेके ग़रीब ऐं मिसकीन, मोहताज, ज़ईफ़, कमज़ोर, अबोज हुजनि, यतीम हुजनि, बेवा औरतूं हुजनि, लाचार हुजनि, उन्हनि खे ॾियो, वसार ॾियो, जेतिरो थी सघेव ॾियो। साईं कमायूं असां वरी ॾियूं इन्हनि खे? असां इंसाननि में थींदी आहे इहा तबियत? लोड़े लोड़े मरी था पऊं अहिड़ी गर्मीअ में, कमायूं असां वरी ॾियूं इन्हनि खे? असां न थियूं वक़्त ते कमु ईंदा 5 रुपया पंहिंजा रखूं, वरी इन्हनि खे ॾींदा वञूं? अल्लाह ताला हुनजो जवाबु अहिड़े अंदाज़ में हिन मामले खे बयानु फरमायो, वअक़रज़तुमुल्लाह क़र्ज़न हसना, ॾींदव इन्हनि खे। अल्लाह से फरमायो त इहो ॼण तव्हां मूंखे कर्ज़ था ॾियो। कहिड़ा तव्हां मां जेको मूंखे कर्ज़ ॾे? अल्लाह से फरमायो त तव्हां कर्ज़ सुहिणो ॾींदव, अल्लाह खे ॾींदव, पंहिंजनि मिटनि माइटनि ग़रीबनि खे ज़रूरतूं उन्हनि जूं पूरियूं थींदियूं। पर अल्लाह से फरमायो मूं ते कर्ज़ आहे, ऐं कर्ज़ उनखे चइबो आहे जेको हर हाल में वापसि करणो हूंदो आहे। कर्ज़ उनखे चइबो आहे जेको हर हाल में वापसि करणो हूंदो आहे। अल्लाह से फरमायो त जॾहिं मां चयो त इहो कर्ज़ मूं ते आहे त मां त वापसि कंदुसि, ऐं तव्हांखे ख़बर न आहे त मुंहिंजे वापसी जो अंदाज़ छा हूंदो आहे। सच पच उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इंसान कॾहिं कॾहिं हूंदे सूंदे पंहिंजे दौलत पैसे, पंहिंजे 5 रुपयनि जे हूंदे सूंदे कॾहिं अहिड़ो मुंझंदो आहे, अहिड़ो मुंझंदो आहे, अहिड़ो परेशान थींदो आहे जो चवंदो आहे त ज़िंदगीअ में अहिड़ो मां न मुंझो आहियां, ज़िंदगीअ में मुंहिंजी एतिरी बेइज़ती न थी आहे अॼु जहिड़ी थींदी। अल्लाह से फरमायो त पोइ उन बहाने जा जेकॾहिं मुंहिंजे नाले ते ख़र्च थियल 5 रुपया हूंदा आहिनि न, पोइ उन बहाने खे उन वक़्तु हिन बेइज़त थियण खां मां बचाईंदो आहियां, अहिड़ी इज़त सां नवाज़े छॾींदो आहियां। कंहिं न कंहिं तरह सां हुनजो बंदोबस्तु करे हुनखे इज़त सां नवाज़ींदो आहियां, हुनजो बंदोबस्तु करे छॾींदो आहियां। तॾहिं फरमायो अथई त मूंखे कर्ज़ु कोई ॾेई त ॾिसे न, मां मोटाईंदो आहियां अहिड़े तरीक़े सां जिते तव्हांखे अंदाज़ो ई न हूंदो। हुनजो तरीक़ो दुनिया में छा हूंदो आहे? कॾहिं कॾहिं कर्ज़ु अहिड़े माण्हूअ खां मिली वेंदो आहे जंहिं माण्हूअ खां वापसीअ जी उमेद ई न हूंदी आहे। कॾहिं कॾहिं अहिड़ी जॻह तां पैसा पहुची वेंदा आहिनि, वक़्त ते ज़रूरत पूरी थी वेंदी आहे, जंहिं जॻह तां अचणो ई न आहे, टाइम बि पहुतो पर मिली विया, ज़रूरत पूरी थी वई। अल्लाह ताला फरमाए थो तव्हांजे ई मामलात खे, तव्हांजे ई माल खे अहिड़ी तरह सां मां फेराईंदुमि जंहिं तरह सां तव्हांखे अंदाज़ो ई न हूंदो। तव्हांजी इज़त बि बची वेंदी ऐं इहा दौलत तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद बि साबित थींदी। तॾहिं अल्लाह से फरमायो त इहे 5 कम कजो, पोइ मां छा कंदुसि? लउकफ़िरन अन्कुम सय्यातिकुम, तव्हांजे बुराइनि खे मेटाए साफ़ सुथिरो बनाए छॾींदुसि।
वलउदखिलन्नकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहा अल-अनहार, ऐं ज़रूरु तव्हांखे जन्नत जे अहिड़नि बाग़नि में दाख़िल कंदुमि जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं पियो। इहो अल्लाह तबारक व तआला उन्हनि सां वाइदो कयो जंहिंखे क़ुर पाक अख़ज़ल्लाहु मीसाक़ बनी इसराईल जा लफ़्ज़ बयान फरमाया। अल्लाह ताला वाइदो वचन वरितो उन्हनि खां, उन्हनि वाइदो कयो। हा साईं, वाइदो आहे, असां पंहिंजे पंहिंजे क़ौम जा पाबंद आहियूं, पंहिंजे क़ौम खे सेखारींदासीं, असां पंहिंजे क़ौम खां पाबंदी वठंदासीं, बसि क़ौम खे पाबंद कबो हर हाल में। चलो ठीकु आहे। हाणे इहो वाइदो अल्लाह ताला उन ज़माने में मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में बनी इसराईल जे माण्हुनि सां जेको मुआहिदो कयो उनखे क़ुर पाक में बयानु फरमायो। छा भला क़ुर पाक तारीख़ जो किताबु आहे, उहा पुराणी तारीख़ असांखे ॿुधाए छॾियईं बसि? न, भला कहाणियुनि जो किताबु आहे, किसनि जो किसो ॿुधाए छॾियईं असांखे, चटपटी लज़ीज़ लज़त आई बसि? न, क़ुर पाक इंसान जे लाइ निज़ाम हयात आहे। इन्हनि आयतुनि जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदीअ सां बि ॼण त हिकिड़ो वचन कयो आहे। मुंहिंजा महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां जीअं बनी इसराईल वारनि सां वाइदो कयो न, तुंहिंजे उम्मत सां बि इहो वाइदो आहे। 5 कम इहे कनि, वाइदो आहे, गुनाह बि माफ़ कंदो माना, जन्नत बि ॾींदो माना, वाइदो आहे। 5 कम कनि इहे। पोइ हाणे इन्हनि लफ़्ज़नि सां उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, उम्मत मुहम्मदीअ खे हिकिड़ी तसल्ली बि अल्लाह ताला ॾिनी आहे। मतां तव्हां सम्झंदा हुजो, अल्लाह से फरमाए थो मुंहिंजे महबूब जा उम्मती हो, मतां सम्झंदा हुजो त शरई अहकामनि जी पाबंदी रुगो तव्हांजे मथां ई आहे, या तव्हां सां ई असां रुगो वाइदा वचन बार बार तव्हांखे चयो आहे नमाज़ पढ़ो, नमाज़ पढ़ो। 750 भेरा ग़ालिबन क़ुर पाक में बयान आहे रुगो नमाज़ जो, ज़कात जो गॾोगॾु। मतां अल्लाह से फरमाए थो तव्हां सम्झो त रुगो तव्हांजे मथां नमाज़ रोज़े शराफ़त जी, कर्ज़ जी, ऐं जेको आहे ग़रीबनि सां ताउन जी, दीनी कमनि में ख़र्च करण जी तव्हां सां रुगो असां पाबंदी कई आहे। न, तव्हां खां पहिरियां जेके उम्मतूं गुज़रियूं आहिनि उन्हनि सां बि असांजा इहे वाइदा वचन हुया, उन्हनि खे बि असां पाबंद कयो। पोइ उन्हनि सां जीअं असां मुआहिदा कया, साॻियो मुआहिदो तव्हां सां बि आहे। तव्हां जेकॾहिं उन्हनि वांगुरु चयो वठंदव त तव्हांखे बि असां साॻियूं नेमतूं ॾींदासीं, साॻियो वाइदो तव्हां सां बि आहे। पोइ हुननि असांजे वाइदनि ते अमल कयो या न कयो उहो हिकिड़ो अलॻि मामिलो आहे। असां उन्हनि सां कीअं मामिलो पूरो कयो, दरगुज़र कयो या सज़ा ॾिनी, उहो हिकिड़ो अलॻि बाब आहे। तव्हां जेकॾहिं असांजे हिन साॻिए मुआहिदे ते सचा साबित थियो त पोइ तव्हांखे बि गुनाह मिटाईंदा वेंदासीं, जन्नत बि ॾींदासीं। पर जेकॾहिं न हुननि वांगुरु तव्हां बि ईअं थी पियो, फमन कफ़र बाद ज़ालिक मिनकुम, अञा एॾे वॾे बयान मुआहिदे खां पोइ बि जेको इनकार करे वियो, फ़क़द ज़ल्ल सवा सबील, पोइ हिदायत वारे रस्ते खां भिटकियल हूंदो। ऐं ख़ुदा जे तरफ़ खां जंहिंखे भिटकियल लक़ब मिली वञे, पोइ भला सही राह ते कीअं ईंदो? क़ुर जंहिंखे चवे त इन्हनि कमनि जे मुक़ाबले में जेको माण्हू आयो या इन्हनि कमनि जो इनकारी जेको थियो उहो भुलियल आहे। पोइ भुलियल जंहिंखे क़ुर चई वञे उहो सही राह ते केॾां ईंदो? सिधो ई कोन थी सघंदो। ऐं पोइ अल्लाह तबारक व तआला जी मर्ज़ी आहे हुन सां कहिड़े बि तरह सां सज़ा ॾेसि, माफ़ु करेसि, दरगुज़र करेसि, वरी हिदायत जी तौफ़ीक़ ॾेसि, त बि हुनजी मर्ज़ी। पर क़ुर पाक जी तालीम चिटी ऐं वाज़ेह आहे। अल्लाह ताला शाला तव्हां असांखे बि इन्हनि अमालनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, गुमराह अचण खां, भिटकण खां अल्लाह तबारक व तआला बचाए, पंहिंजे नबियनि जी सची ताबेदारी नसीब फरमाए, हुज़ूर सलातो सलाम जन ऐं हुन जे सहाबा किराम जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर